प्यारा दोस्तों, ख़ुदकुशी कंदड़ औरत जो हिकिड़ो मिलियल ख़त अवां जे नज़र कयूं था, मुकमल ॿुधण जी ज़हमत कंदो। छो न खणी पथर दिल हुजो, पर अखियुनि मां पाणी ज़रूरु ईंदो। आऊं ख़ालिक दर्स ही तहरीर अवां जे नज़र कयां थो ऐं हिन तहरीर खे असां जेके नामहलूम दोस्त लफ़्ज़नि जा मोती ॾिना आहिनि, हुन न ॼाण छो पंहिंजो नालो नाहे लिखियो, पर जेके हुन जा लफ़्ज़ आहिनि यकीनन हीअं में हथु विझनि था। ऐं मुंहिंजा घर धणी, अधु राति लड़ी आहे, चंड आसमान जे विच ते आहे। ऐं मुंहिंजा घर धणी, अधु राति लड़ी आहे, चंड आसमान जे विच ते चमकी रहियो आहे। तोखे निंड में सुतल छॾे वञा थी, केॾो न सुकून सां सुतो आहीं। न पेट जी ॻणती, न व्याज जो डपु, न मथे ते तगारी, न को कुलनि ते बोझ। सुबुह जो उथंदे त वरी साॻिया सूर हूंदा जेके आऊं हाणे ॾिसी नथी सघां। आऊं तोखे ईअं ई पुरसुकून ॾिसी सुकून सां मरी सघां थी। बबलू पिंघे में अधु बुखायल छॾे वञा थी। संझे मां सुकल छाती धाराई हुई। सगीर ॿार खे यतीम छॾणु ज़िंदगी जो वॾो ॾुखु आहे। इहो ॾुखु भोॻे सघां थी, पर रोज़ बुख में रड़ियूं कंदे ॾिसी नथी सघां। मुंहिंजे हथ जी पकल मानी आख़िरी भेरो ज़रूरु खाइजां, जेका मूं राति पचाए रलके में वेड़े छिके में टंगे रखी आहे। गेह सां मखियल न हूंदी, पर मुंहिंजे लुड़कनि जो ज़ाइक़ो ज़रूरु हूंदो। आऊं तुंहिंजे इजाज़त बिना अॼु पहिरियों ऐं आख़िरी दफ़ो वॾो कमु करणु वञी रही आहियां। तुंहिंजी इजाज़त बिना मूं कॾहिं मानी बि न खाधी हुई, पर अॼु फाही खाइणु वञी रही आहियां। तोखे ख़बर आहे, ग़रीबनि जे ॿारनि खे जॾहिं बुख लॻंदी आहे तॾहिं फाही खाईंदा आहिनि, छाकाणि त मानी महांगी आहे ऐं फाही सस्ती आहे। उन करे अॼु आऊं बि ढव करणु वञा पई। ऐं मुंहिंजा वाहिला वर, मुंहिंजे हिन खयल क़दम ते रोइजांइ न, मुंहिंजे हिन खयल क़दम ते रोइजांइ न। तूं रोअंदे त मुंहिंजो रूह तड़पंदो। जिस्म त अॻे ई घणो तड़पियो आहे, हाणे रूह खे तड़पाइणु नथी चाहियां। मूं तोखे अॻे ई घणो रुआरियो आहे। तोखे यादि हूंदो जॾहिं पंहिंजे पाड़े में शादी हुई, सभई औरतूं पंहिंजे हथनि में नयूं चूड़ियूं ऐं नवां वॻा पाए ॾाढो ख़ुशि हुयूं। ऐं बसि हिकिड़ी आऊं ई हुयसि जंहिं वटि सभु कुझु पुराणो हो। तूं मूंखे ॾिसी ॾाढो रुनो हुएं। तॾहिं तुंहिंजा लुड़क उघंदे चयो हुउमि त हे चरिया कपिड़ा सिर्फ़ु अमीर पाईंदा आहिनि, ग़रीब त फ़क़्ति ओघड़ ढकींदा आहिनि। उन महिल तोखे समूरी काइनात उघाड़ी लॻी हुई। तोखे यादि आहे मुंहिंजा वहिला वर? जी हा, तोखे यादि आहे जॾहिं पंहिंजो बबलू मुंहिंजे पेट में हो, मूंखे मच्छी खाइण जी मोड़ थी हुई ऐं तूं सॼो ॾींहुं ॻोठ में उधारनि पैसनि लाइ उञायल हरण जी लुछियो हुई, पर कंहिं बि तोखे 2 पैसा उधारा कोन ॾिना हुआ। उन ॾींहुं ॻोठ जे सेठनि जे पेतनि में पयल पैसा शर्म में ॿुॾी मरी विया हुआ। तूं
पंहिंजी बेवसी ते ॿारनि जी रुनू हुअईं। तॾहिं मूं चयो हो त चरिया पाण ग़रीब आहियूं, ग़रीब जिन खे ख़ैरात जो भत बि इज़त सां नाहे मिलंदो, सो पैसो किथां मिलंदो। पाण व्याज ते पैसा खणी को 5 सितारा होटल में वेही पिज़ा कोन खाधा हुआसीं, ऐं न ई वरी कंहिं टूरिस्ट स्टॉप ते वञी शैम्पेन उॾाई हुई। पर पाण त ॿनी पोखण लाइ ॿिज वरितो हो। बरसाति जी बेवफ़ाई सबबि ॿिज बि वापसि न वरियो त उन में पंहिंजो कहिड़ो ॾोहो। पाण त सॼो ॾींहुं ॿनीअ खे वाड़ कंदे राति जो थकी टुटी किरी पवंदा हुआसीं। पाण खे कहिड़ी ख़बर त व्याज राति ॾींहुं सुम्हंदो ई न आहे। इहा ख़बर हुजे हा त पाण सुम्हूं ई कोन हा। व्याज वधंदो वियो ऐं पाण कर्ज़ू थी वियासीं। कर्ज़ चुकाइण लाइ का शइ न हुई। नेठि तो मुंहिंजे ॻिचीअ जी हंसली घुरी हुई, जेका आउं जीअरे नथे ॾेई सघियसि तोखे। उन करे मूंखे मरणो पियो। उहा हंसली जेका मुंहिंजे माउ जे हथ जी ॾिनल आख़िरी निशानी हुई, पंहिंजे सुहाग जी अकेली सूंहं हुई, उहा तोखे कीअं ॾियां हा। पाड़े वारियूं मायूं मूंखे मेहणा ॾियनि हा त बुखियनि टोल बि विकिणी छॾिया। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त मजबूरी माउ ते गार जहिड़ी अज़ियतनाक हूंदी आहे, जेका ज़ेवर या ज़मीन नाहे ॾिसंदी। तुंहिंजी मजबूरी ऐं बेवसी फ़क़्तु आउं ई सम्झी सघां थी। ऐं मुंहिंजा वर, आउं जेका तुंहिंजो अधु आहियां, तुंहिंजे बदन ते विस्तर जीअं वेढ़ियल आहियां। तूं वण आहीं त आउं छां आहियां, तूं ककर आहीं त आउं वर्षा आहियां। जी हा, तोखे उहो ॾींहुं त चिटो यादि हूंदो जंहिं ॾींहुं पंहिंजे घर में अटो कोन हो। तोखे 15 ॾींहं खां किथे का मज़ूरी कान मिली हुई। 15 ॾींहंनि पुॼाणा किथे का मज़ूरी कान मिली हुई। ऐं तस खणी पाड़े मां उधारो अटो वठणु वेई हुयसि। निमाज शाम जे टाणे पाड़े वारी माईअ इहो चई अटो कोन ॾिनूं त अमी वापसि कीअं मोटाए ॾींदा। ख़ाली तसियो ऐं भरियल नेण खणी वापसि आई हुयसि। तो चयो हो अॼु विर्त रखूं था। मूं चयो विर्त त ॾींहं जो रखंदा आहिनि। तो सुॾकंदे वराणे हो पगली, ग़रीबनि जूं घणियूं रातियूं रोज़नि में गुज़रंदियूं आहिनि। उहा सॼी राति पाण रोअंदे गुज़ारी हुईसीं। अहिड़ा कई वाक़िया आहिनि जिन जे करे हाणे जीअण तां अरवाई खॼी वियो आहे। पाण बि इंसान आहियूं। हर इंसान जूं हसरतूं हूंदियूं आहिनि। ज़िंदगी में जेकॾहिं हिकिड़ी बि हसरत पूरी न थी, सभई अरमान अधूरा रहिजी वञनि, त पोइ अहिड़ी ज़िंदगी सां वफ़ा करण में कहिड़ो फ़ाइदो। ऐं मुंहिंजा वर, आउं जॾहिं तोखे तगारियूं खणंदे ॾिसंदी हुयसि, तॾहिं पंहिंजे मां अकेले सॼो ॾींहुं रोअंदी हुयसि। नेठि सोचियमि रोअण सां छा थींदो, कुझु वर सां हथ वंडायां। सो उन करे पाड़े वारनि घरनि में वञी कंहिंजा वेड़ा ॿुआरींदी हुयसि, त कंहिंजे ओटनि लाइ छेणूं खणंदी हुयसि, कंहिंजा कपिड़ा धोईंदी हुयसि, त कंहिंजो अटो पीअंदी हुयसि। बदिले में के मायूं रुखा टुकर ॾींदियूं हुयूं, त के रहम खाई 2 पैसा रोकड़ा बि ॾींदियूं हुयूं। अला पेट लाइ छा नथो करणो पवे। परायनि घरनि में पेट लाइ पांपरा करणु, परायो गंद ॿुआरणु तमामु कठिन कमु हूंदो आहे। मुंहिंजा वर, चवंदा आहिनि त ॾाउ थी कंहिं कमायो न आहे ऐं चरियो थी कंहिं विञायो न आहे। इंसानी ज़िंदगी में क़िस्मत जो वॾो अमल दख़ल हूंदो आहे, ऐं क़िस्मत हमेशह ॾुबरनि खे ॾुख ॾींदी आहे। जिस्म जी हॾी उहा ई टुटंदी आहे
जेका कमज़ोर हूंदी आहे। वाड़ उतां ई झुरंदी आहे जितां अबरी हूंदी आहे। तोखे दुनिया भले निभागो, कमचोर ऐं हॾ हराम चए, पर तूं मोले हीरो आहीं हीरो। तो तते ॾींहं जो तगारियूं खणी मुंहिंजो पेट पालियो आहे। तो तते ॾींहं तगारियूं खणी मुंहिंजो पेट पालियो आहे। तोखे कीअं चवां कमचोर, तूं त मुंहिंजे मथे जो मोड़ आहीं। ऐं मुंहिंजा वर, जी हा, पूरो महीनो हथ जो आङरियूं रत करे नूर निचोए भर्त भरियमि। पूरो महीनो हथ जो आङरियूं रत करे नूर निचोए भर्त भरियमि त हुनजे उजूरे मां भाउ जी शादी ते भाॼाईले कपिड़नि जो को जोड़ो वठी सघां। पर जॾहिं भर्त भराइण वारो सेठ वापसि गादकियूं खणणु आयो, तॾहिं 8 रुपया फ़ी गादी जे हिसाब सां ॾिनई। 10 गादियुनि जा 80 रुपया। न भाॼाई लाइ को जोड़ो वठी सघियसि, न कर्ज़ चुकाए सघियसि। आख़िरी सफ़ेद जोड़ो बि मुश्किल सां थी सघे। इन्हनि 80 रुपयनि में शायदि मुंहिंजो आख़िरी सफ़ेद जोड़ो मुश्किल थी सघे। अहिड़ियुनि हालतुनि में पाण ग़रीबनि जे जीअण जो भला कहिड़ो जवाज़ आहे। पोरे जो उजूरो न मिलियो। व्याजखोर व्याज लाइ तंग कयो। मालिक मींहं न वसायो। पेट जी बुख न हुजी। तॾहिं सोचियमि हाणे हयातीअ खे रुगो साह जे वेंटिलेटर ते तॻाइण खां चङो आहे मौत सां मुलाक़ात कजे। शायदि हिते ई झंझट न हुजनि। वरी उन जनम में मिलंदासीं, मूंखे यादि कजांइ। जी हा, वरी उन जनम में मिलंदासीं जंहिंमें इंसानियत उरूज ते हूंदी, जंहिंमें बुख माण्हू न खाईंदी, जंहिंमें रत विलोड़ियल पोरे जो उजूरो सही मिलंदो। हा, वरी उते मिलंदासीं जिते व्याज जो रवाज न हूंदो, जिते ढो ते मानी मिलंदी, जिते गर्भवतीअ खे मोर में मच्छी सवली मिली सघंदी, जिते कर्ज़ जहिड़े मर्ज़ खे छुटकारे लाइ का बि ॻिची असली जी क़ुर्बानी न ॾींदी, जिते थञ पियाक ॿार जे खीर लाइ का बि माउ पंहिंजी असमत विकण लाइ मजबूर कोन थींदी, जिते निमाह शाम जो तस खणी कंहिंखां अटो उधारो कोन वठिणो पवंदो, जिते बदन ते अॻिणियूं न पर पोशाक पाए सघंदासीं। हा, उते मिलंदासीं जिते इंसान तस्लीम कया वेंदा। एसि ताईं अलविदा कया थी ऐं मुंहिंजा वर, एसि ताईं अलविदा कयां थी।